में सफ़ाई वारे अमले पारां पगारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त 5 महीननि खां पगारूं बंदि हुजण सबबि घरनि में फाका कशी वारी सूरताल आहे। पगारूं जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे। तव्हां सां कंदासीं। सन में सफ़ाई वारे अमले पारां पगारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त 5 महीननि खां पगारूं बंदि हुजण सबबि घरनि में फाका कशी वारी सूरताल आहे। पगार जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सन में सफ़ाई वारे अमले पारां पगार न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त 5 महीननि खां पगारूं बंदि हुजण सबबि घरनि में फाका कशी वारी सूरताल आहे। पगारूं जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सन में सफ़ाई वारे अमले पारां पगारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अमजद उमरानी खां। जी अमजद, एहतिजाज कयो पियो वञे, इन बाबति आगाह कजो। जी अमजद, पगारूं न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे, इन बाबति आगाह कजो। जी, सन में टाउन कमेटी संजय सफ़ाई वारे अमले के मुसलसिल 5 महीननि खां पगारूं न मिलण ऐं पगारूं घुरनि था शहर मां लॾाइण जूं धमकियूं ॾियण ख़िलाफ़ सफ़ाई वारे अमले टाउन कमेटी सन जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी करे अलामती बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। कैंप ते वार्ड नंबर 1 जे काउंसलर शमीर मल्ला यकजहतीअ तौरु शिरकत कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन दिलदार शेख, माई मंसार भुट्टो, सिद्दीक शेख ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसिल 5 महीननि खां पगारूं बंदि आहिनि। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में पगार नथी मिले। ईद जा कपिड़ा त परे, संदन घर में फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर थी पिया आहिनि। हाणे त को दुकानदार बि उन्हनि खे ऑर्डर ऐं राशन ॾियण लाइ तयारु न आहे। संदन वधीक चयो त पगारूं घुरूं था। पाण खे इंचार्ज सॾाईंदड़ मलूक शाह ऐं चूंडियल नुमाइंदा चांदी पली जो आसिफ शाह शहर मां लॾाइण जी धमकी था ॾियनि। आख़िर संदन कहिड़ो ॾोह आहे। इन्हनि डीसी जामशोरो एसी मांजन खां मुतालबो कयो त साणनि पगारूं जारी करे इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण खां बचायो वञे। जी ठीकु आहे अमजद उमरानी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।